अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आहियां सौरभ सुमरो। दोस्तों मां आहियां अलीगुल मला। अॼु असीं हिते पहुता आहियूं कैफे थर मिठी में। असांजे तरफ़ां तव्हां सभिनी सिंध वासियुनि खे जिते जिते बि सिंधी रहनि था उन्हनि खे कैफे थर जे तरफ़ां ऐं असांजे तरफ़ां सकाफ़त जो ॾियारो मुबारक हुजे। पंहिंजी सकाफ़त सां प्यार कयो जीअं असां कयूं पिया। त दोस्तों तव्हांखे हिते सकाफ़त जी शयूं मिली वेंदियूं, खाधा बि मिलंदा हिते तव्हांखे थर जा। ऐं अॼु असां जेके लोयूं बि हिते वतियूं आहिनि, जीअं त सी अची विया आहिनि। ऐं तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं हुजनि सकाफ़त जूं। त थर अचो जॾहिं बि त कैफे थर ते ज़रूरु अचो। ऐं हिते तव्हांखे खोड़ सकाफ़त जूं शयूं नज़र, इहे पुराणे दौर जा, मां चपरा जे दौर जा दिला बि पिया आहिनि ऐं पखो बि पिया जो घास रहंदा त हिते जेके खाधा आहिनि मरीड़ो ऐं ॿियो अलाए छा सही कहिड़ा कहिड़ा नाला आहिनि खाधनि जा। मरीड़ो, ॿियो चिबड़ जो बोड़ असां खाधो आहे। कुरियूं, खुंबी। तव्हां बि जॾहिं अचो पंहिंजी फैमिली सां विज़िट करणु थर जो त मिठी में हिते कैफे थर ते ज़रूरु अचिजो। हिते गिफ्ट शॉप बि आहे जिते तव्हांखे कल्चरल ड्रेसिस बि मिलंदियूं, शयूं मिलंदियूं, मुख़्तलिफ़ अजरक लुंगियूं ऐं स्पेशल थर जूं जेके इहे लुंगियूं आहिनि इहे बि तव्हांखे मिलंदियूं, जेके तव्हांखे सीअ खां बि बचाईंदियूं ऐं पंहिंजो कल्चर बि तव्हां पूरी दुनिया में मुतारिफ़ कराए सघो था। त जीअं हे जेको कैफे थर आहे, इन जेको चैनल बि आहे यूट्यूब चैनल, उनखे ॾिसो, उन ते ई ॾिसनि था इहे वीडियो। वॾी ॻाल्हि उन ते था ॾिसनि, ख़बर ई न हुई। त हिनखे ॾिसी करे अॻिते शेयर बि कयो ऐं सब्सक्राइब बि कयो ऐं लाइक बि कंदा कयो। तव्हां जॾहिं बि मिठी अचो त कैफे थर ते अचो, माना जेको बि हिते अचे उहो कैफे थर ते अचे न, ज़रूरु अचे। भले हा भले 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 अचे भले।